पप्पा पप्पा दोस्त फ्रेंडशिप डे लाइ सोचिनि पिया घुमण लाइ। हाँ सोचिनि न, छा आहे पोइ? पप्पा माना मां बि सोचां पियो न गॾु। हा त दोस्त तूं खाईंदा तूं बि खाईंदे न, तोखे बि तलप लॻंदी न, दोस्त खाइनि त मां छो न खावां? पप्पा यार अरे भाई मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, फ्रेंडशिप डे तव्हांजे कहिड़े कम जो? फ्रेंडशिप डे सदाईं माण्हू उहे मल्हाइनि जेके सॼो ॾींहुं कम में लॻा पिया आहिनि, पैसो ठाहिण में, धंधा ठाहिण में लॻा पिया आहिनि। उहे चवंदा साल में दोस्तनि सां हिकु दफ़ो मिलूं। तव्हां हफ़्ते 8 ॾींहं हिक ॿिए कॾहिं मुआ पिया आहियो, बसि कोई न कोई बहानो खपेव गॾु पिनण जो। अॼु हिन जो बर्थडे आहे, हुन जो बर्थडे आहे, जिम ते गॾु वञूं, पढ़ाई गॾु कयूं, कंदा कुझु न, कुलनि में कुला विझी ख़ाली खिच खिच कंदा। फ्रेंडशिप डे मल्हायूं, थुकूं हुजनि थुकूं। पप्पा न यार मां हिन दफ़े वेंदुमि, तव्हां हर दफ़े मना कंदा, मां वेंदुमि कुझु बि करे, मां हिन दफ़े वेंदुमि। काॾे वेंदो? सोचो न आहे न, सुभाणे 12 बजे निकिरंदासीं, ॾिसंदासीं काॾे था वञूं। हे वठ वठ, तुंहिंजो ईअं ई मतिलबु हूंदो न की 12 बजे खां पैसा ॾियणु चालू कंदासीं, पोइ जाते उॾाया जंहिंमहिल उॾाया। छा थियो हेॾा? चए तो दोस्तनि सां घुमण वेंदुमि, पोइ शांति जो काॾे चए तो जाते बि वयुमि 12 बजे खां पोइ चोरियूं करणु वञे, खून करणु वञे, कुझु ख़बर न आहे, पोइ जाते दोस्तनि आंगुरनि ते नचायोसि। पप्पा यार कुझु बि था चओ, मम्मी चवनि न यार प्लीज़। मां छा चवां? मन असां ज़िंदगी काटी आहे, दोस्ती में माण्हू काॾां खां काॾे हली ईंदो आहे ख़बर न पवंदी आहे, सम्झी? संजू पिक्चर में कीअं ॾेखारियूं, वो शोरो पाण ग्लूकोस पियो खाए और संजय दत्त खे आदतुनि में गिले छॾियूंसि। मालिक बचाए बाबा हेॾनि माण्हुनि खां। ॿियनि सभिनी जे माउ पीउ रुलण पिलण जी मोकल ॾेई छॾी आहे? पप्पा सभिनी खे परमिशन मिली वई आहे, मुंहिंजे लाइ था वेट कनि सभु ॼणा। अहिड़ा कहिड़ा माउ पीउ आहिनि जे बिना जॻह ॿुधी मोकल ॾेई छॾी? असां फोन त लॻाए 2 मिंट। पप्पा यार छॾो न यार, मूंखे सुभाणे ताईं वञणु ॾिनो प्लीज़ यार। सुभाणे जीअं डिसाइड थियो मां तव्हांखे फोन करे ॿुधाए छॾींदुमि काॾे था वञूं। मूंखां न पुछ, मम्मी खां पुछिस। मम्मी वञा? मां छा चवां, मुंहिंजी कोई ॿुधंदो आहे हिन घर में? पप्पा अंधेरी जीअं खपई चएसि न, मां छा चवांसि? हेॾा अॼु ताईं मुड़ियो आहे इहो, तव्हांखे लॻे थो मुड़ंदो इहो? ॾियोसि पैसा निकिरे। हलो। अरे भाई छा थियो? हाँ बस बस डन थी वियो, सुभाणे हलूं। अरे ॿुध यार, मूंखे थोरो कमु अची वियो आहे त प्रोग्राम असां कैंसिल करे छॾियो आहे। आई होप तव्हांखे वीडियो पसंद आई। अगर पसंद है तो प्लीज लाइक कमेंट एंड शेयर जरूर कजो तव्हांजे फ्रेंड्स सां, बिकॉज इट्स अ फ्रेंडशिप डे वीडियो। एंड जंहिं सब्सक्राइब न कयो प्लीज सब्सक्राइब कयो, क्लिक ऑन द सब्सक्राइब बटन एंड प्रेस द बेल आइकन, त जंहिंमहिल बि मां वीडियो विझंदुमि तव्हांखे ऑटोमेटिक नोटिफिकेशन अची वेंदो। न्यू वीडियो जल्दी ईंदी, टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल। ऑल्सो if you are looking for any sort of luminaries, let it be residential, commercial, retail, hospitality, Green Surfer has got the best options. Don't forget to check out in the description below. नए भारत की नई रोशनी, ग्रीन सर्फर LED।